अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु व नशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहु ونشهد أن سيدنا ومولانا وملجأنا ومأوانا وهادينا ومهدينا ونورنا ونور أجسادنا ونور أرواحنا ونور حياتنا ونور مماتنا ونور أولنا ونور آخرنا ونور ظاهرنا ونور باطننا ونور يميننا ونور قدامنا ونور إسلامنا ونور ربنا سيدنا ومولانا محمدا عبده ورسوله صلى الله تعالى عليه وعلى آله وأصحابه وأزواجه وأهل بيته وذرياته وأحبائه وعلماء أمته وصلحاء ملته أجمعين أما بعد فقد قال الله تبارك وتعالى في كلامه القديم أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم من يطع الله والرسول فأولئك مع الذين أنعم الله عليهم من النبيين والصديقين والشهداء والصالحين وحسن أولئك رفيقا صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ونبينا
व मौलाना मुहम्मद वालिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। मुअज़्ज़िज़ मशाइख़ उज़ाम, उलमाए किराम व बिरादरान इस्लाम, प्यारा मुसलमान भाइरो, अजीज दोस्तों, अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाह। अवां बुजुर्गन जे आॾो अल्लाह ताला जल जलालहू अमन वालहू जे पाक कलाम क़ुरान मजीद जी हिक आयत सगोरी मूं तिलावत कई आ, जंहिंजे बारे में अवां जे ख़िदमत में चंद मारूज़ात अर्ज़ करना हन ऐं अवां दोस्तन खे उहे ॿुधणा हन। दुआ कयो रब करीम जल जलालहू अमन वालहू शाल पंहिंजे प्यारे हबीब लबीब सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सदके मूं गुनाहगार खे हक़ ऐं सच बयान करण जी तौफ़ीक़ नसीब फरमाए। उन खां बाद इहा दुआ कयो त अल्लाह ताला शाल तव्हां असां ऐं सभिनी ॿुधंदड़नि खे हक़ ऐं सच ॿुधी उन जे मथां अमल करण जी तौफ़ीक़ अता फरमाए। सभ खां पहिरीं आयत सगोरी जी माना त जीअं तव्हां असांखे ख़बर पवे त अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जो छा हुकुम आहे। जेका आयत सगोरी तिलावत कई वई आहे उन जो मफ़हूम छा आहे, अल्लाह तबारक व ताला जी ज़ात बाबरकात छा थो चवणु चाहे, असांखे छा करणो आहे ऐं हिन आयत सगोरी मां असांखे कहिड़ो सबक़ थो मिले पियो। इन जे करे मां पहिरीं पहिरीं तव्हां जे आॾो आयत सगोरी जी माना अर्ज़ कंदुसि, पोइ जेकी मुतालिक़ मसइला अल्लाह ताला जी ज़ात मूं गुनाहगार खां चवराया अवां जे आॾो पेश कंदुसि। तर्जुमे अर्ज़ करण खां अॻु में अर्ज़ आहे मोहब्बत, ज़ौक़, शौक़ ऐं बुलंद आवाज़ सां सभई गॾिजी हज़रत हबीब करीम अलैहिस्सलातु वस्सलाम जे मथां सलाह शरीफ़ पढ़ंदा हलिजो। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद वालिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। वरी मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद वालिही व अस्हाबिही व बारिक व सल्लिम अलैहि। अल्लाह ताला जल जलालहू अमन वालू पंहिंजे पाक कलाम में इरशाद फरमायो, मन युतिल्लाह वर रसूल फउलाइका मअल्लज़ीना अनअमा अल्लाहु अलैहिम मिनन नबिय्यीन व सिद्दीकीन व शुहदाए वस्सालिहीन। अदा वही रहो। खुदा ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो, मन युतिल्लाह वर रसूल, केर बि ताबेदारी करे अल्लाह जी ऐं अल्लाह जे प्यारे रसूल करीम जी। शर्त कोन्हे, नंढो हुजे वॾो हुजे, अमीर हुजे ग़रीब हुजे, सिंधी हुजे पंजाबी हुजे, समाट हुजे बलोच हुजे, खुदा ताला जी ज़ात बाबरकात फरमाए तो को शर्त कोन्हे। शर्त सिर्फ़ इहो आहे त इताअत करे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जी। मन युतिल्लाह वर रसूल, जेको भी शख्स ताबेदारी करे अल्लाह जी अल्लाह जे रसूल जी, फउलाइका मअल्लज़ीना अनअमा अल्लाहु अलैहिम। खुदा ताला जी ज़ात बाबरकात फरमायो, ओ ताबेदारी करण वारो जंहिं अल्लाह जे रसूल जी ताबेदारी कई,
उन्हनि सां गॾु हूंदो जंहिंजे मथां अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इनाम फरमायो आहे। फौलाइक मअल्लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम, जंहिंजे मथां ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात जो इनाम आहे, ओ ताबेदारी करण वारो क़यामत जे ॾिहाड़े ख़ुदा ताला जी ज़ात बाबरकात फरमाए थो न इनाम वारी जमात सां गॾु हूंदो। तमामु वॾी बशारत आहे, तमामु वॾी ॻाल्हि आहे, मक़ाम गौर आहे, तवज्जो जी ज़रूरत आहे त इंसान खे ख़ुदा तबारक व तआला जी ज़ात बाबरकात फरमाए थो त तूं अॻु में छा बि आहीं, कुझु बि आहीं, तुंहिंजो कहिड़ो बि पुराणो रिकॉर्ड आहे, तुंहिंजी अॻु में ज़िंदगी जेका गुज़री चुकी आहे उहा कहिड़ी बि ख़राब ऐं बुछड़ी छो न हुजे, पर मां अल्लाह ताला तोखे फरमायां थो त पोइ ज़िंदगी खे छॾे हाणे अल्लाह ऐं अल्लाह जे रसूल जो फर्मा बरदार थी त तुंहिंजे लाइ इनाम ई इनाम आहे। ओ अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इनाम कहिड़ो थो ॾे? फरमाए थो फउलाइक मअल्लज़ीना अनअम अल्लाहु अलैहिम, जन बाननि ते अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात इनाम कयो आहे, नेमत कई आहे, ओ इताअत करण वारो बानो उन इनाम वारी जमात सां गॾु हूंदो। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात उन इनाम वारी जमात जी बि वज़ाहत करे छॾी आहे। हर हिक जी दावा आहे त ख़ुदा जी मूं ते नेमत आहे, अल्लाह ताला जो वाकई हर सॼे जहान ते एहसान आहे, इनाम आहे। एतिरियूं त ख़ुदा ताला जे ज़ात बाबरकात जूं नेमतूं आहिनि जो सॼी काइनात गॾिजी करे ख़ुदा ताला जे नेमतुनि इनामनि एहसाननि खे शुमार करे त करे कान थी सघे पई। क़ुरान पाक में अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात इरशाद फरमायो वइन तहुद्दू नेमतल्लाहि ला तुहसूहा, ऐ इंसानो जेकॾहिं तव्हां अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जूं नेमतूं शुमार कंदव त करे कोन सघंदव। एतिरियूं त तव्हां ते नेमतूं आहिनि जो रुगो शुमार कयो त तव्हां खां शुमार कोन थियूं थी सघनि। कुल लौ कानल बहरु मिदादल लिकलिमात रब्बी लनफदल बहरु क़ब्ल अन तनफद कलिमात रब्बी वलौ जिना बिमिस्लिही मददा। ऐ प्यारा नबी चई ॿुधाए माण्हुनि खे, कुल चओ लौ कानल बहरु, जेकॾहिं ही तव्हांजे दुनिया जे पाणीअ जा ज़ख़ीरा समुंडा दरिया हुआ, वाहनि वाटर हन, डंडूं हन, डोरा हन, नहरूं हन, नदियूं हन, खूह हन, नलका हन, जेतिरा बि तव्हांजा पाणीअ जा ज़ख़ीरा हन, ख़ुदा ताला फरमाए थो लौ कानल बहरु मिदादल लिकलिमात रब्बी, अल्लाह पाक जे कलमात जे लाइ तव्हां इनखे मसो बनायो, लनफदल बहरु, ख़ुदा ताला फरमाए थो लिखण शुरू करे ॾींदो, अवांजा दरिया खुटी वेंदा पर अल्लाह पाक जूं नेमतूं ऐं कलमात कोन खुटंदा। वलौ जिना बिमिस्लिही मददा, पर जेकॾहिं इहे तव्हां अॻियां दरिया ख़तम करे उन जेतिरा ॿिया दरिया आणींदव, उन्हनि जहिड़ा ॿिया पाणीअ जा ज़ख़ीरा गॾु कंदव, ख़ुदा फरमाए थो उहे बि ख़तम थी वेंदा पर मुंहिंजूं नेमतूं कोन खुटंदियूं। ख़ुदा जूं नेमतूं खुटंदियूं अबा? हथ ख़ुदा ताला ॾिना नेमत, अखियूं अल्लाह ताला ॾिनियूं ख़ुदा जी नेमत, ज़बान ख़ुदा ताला ॾिनी ख़ुदा जी नेमत, अल्लाह ताला खीर पुट धन दौलत अता फरमाया रब पाक जी नेमत। केतिरियूं ख़ुदा ताला जूं लातादाद नेमतूं आहिनि, बानो रुगो ख़ुदा ताला जे नेमतुनि खे शुमार करे रब करीम जे ज़ात बाबरकात जे नेमतुनि जो थोरो लाहे त कोन थो सघे पर ॻाए बि कोन सघंदासीं। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात फरमायो माना यादि रखो मां रब करीम जी ज़ात बाबरकात एतिरियूं त अणखुट नेमतूं कंदो आहियां, तरी पंहिंजे नेमत जो दस्तरखान विछाईंदो आहियां, न को दोस्त ॾिसंदो आहियां न को दुश्मन ॾिसंदो आहियां। नवाज़ण ते अचे त दोस्तनि खे बि नवाज़े, नवाज़ण ते अचे त दुश्मन खे बि नवाज़े। अबाही पाण जेको रिज़्क़ रोज़ी खाऊं था असां अल्लाह जी नेमत आहे या न? ॾाढे ॻाल्हि आहे, ॾाढे ॻाल्हि आहे, इहा अल्लाह जी नेमत आहे। ख़ुदा खे मञण वारा बि खाइनि था, न मञण वारा बि खाइनि था। आहे कंहिं ते ख़ुदा कॾहिं रिज़्क़ रोज़ी तंग कयो हुजे? न,
मा मिन दाब्बतिन फिल अर्द इल्ला अल्लाह रिज़्क़ुहा, हर चुरंदड़ पुरंदड़ शइ अल्लाह ताला फरमाए तो मां रब जो रिज़्क़ रोज़ी खाए थी। सब कंहिंखे मां रिज़्क़ रोज़ी पहुचाया थो, सॼे जहान खे थो ॾे, पर अदा जेतिरो ख़ुदा जो ज़ाहिरी बेफ़रमान ओतिरी नेमत घणी। अञा को निमाज़ी हूंदो, साले हूंदो, अला अला करण वारो फ़क़ीर दरवेश, उहो ॾुखनि सूरनि में हूंदो, पर ख़ुदा जो जेतिरो बेफ़रमान ओतिरी ख़ुदा जी नेमत घणी। अल्लाह ताला फरमा तो मां त लेखो ई कोन थो कयां, पंहिंजी नेमत ॾींदो वेंदो आहियां कंहिं बिना हिसाब जे, ऐं वाकई ॾे थो, पंहिंजनि खे बि ॾे थो, परावनि खे बि ॾे थो। छा सां फरमायूं था, जनी ॾादन ॿिजो तनी तुंहिंजो आसरो, पोइ उभारी सिजो अवल ॾींहुं उन्हनि खे। जंहिं वटि कुझु बि न आहे, का शइ न आहे, तवक्कल ते ख़ुदा ते भरवसो करे वेठा आहिनि, अल्लाह ताला सॼे जहान खां सभ खां अवल उनखे पियो ॾे, सुठो सुहिणो सो नमूने सां इज़त सां पियो ॾे। रब करीम जे ज़ात बाबरकात जूं नेमतूं आहिनि, पर हिन आयत में जंहिं नेमत जो ज़िक्र आहे उहा नेमत ई का ॿी आहे। दुरूद पर तो अर्ज़ कंदो हलां। अल्हम्दुलिल्लाह, केॾो वॾो इज्तिमाउ आहे, सॼो पिंडाल भरियो पियो आहे, हज़ारे आशिक गॾु थिया हो, पर अव्हां खे अञा शायदि त सलात कंहिं मौलवी कान सेखारी आहे। हबीब करीम जे ख़िदमत में हिकिड़ो मलाइक आयो, ॿुधो, अर्ज़ कई या रसूल अल्लाह, तव्हां बि चओ या रसूल अल्लाह, न अञा ॾाढे चओ या रसूल, या रसूल अल्लाह, मां अव्हां जे ख़िदमत में हिकिड़ी ॻाल्हि खणी आयो आहियां। कहिड़ी ॻाल्हि आहे? जे क़िबला अल्लाह ताला मूंखे इल्म ॾिनो आहे, इल्म एतिरो त रब करीम जी ज़ात बाबरकात इल्म ॾिनो आहे, जेकॾहिं पूरी रूह ज़मीन ते बारिश वसे, मूंखे अल्लाह इहो इल्म ॾिनो आहे जो हिकिड़े सेकंड में पूरी रूह ज़मीन जे बारिश जा कतरा ॻणे वेंदो आहियां। वाह इल्म, वाह आहे या न आहे? कि ख़ुदा जी ज़ात बाबरकात जंहिंखे ॾे, मलाक सगोरो थो चवे या रसूल अल्लाह, जेकॾहिं रूह ज़मीन ते मींहुं वसे गॾु एट ए टाइम ऐं कतरा ज़मीन ते किरनि, मूंखे इल्म आहे त हिकिड़े ई टाइम में सॼा कतरा ॻणे वेंदो आहे। नबी करीम फरमायो सुभान अल्लाह, तव्हां बि चओ सुभान अल्लाह। मलाक सगोरे चयो या रसूल अल्लाह, अञा ॿुधायां? पाण फरमाए था ॿुधाए। या रसूल अल्लाह, पूरी काइनात में वारीअ जा जेतिरा बि दड़ा आहिनि, वारीअ जा जेतिरा बि दाणा आहिनि, एतिरो अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात मूंखे इल्म ता फरमायो आहे जो हिकिड़े सेकंड में सभई ॻणे वेंदो आहियां। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था सुभान अल्लाह। अर्ज़ कई या रसूल अल्लाह, अञा ॿुधायां? पाण फरमाइनि था चओ। या रसूल अल्लाह, खुदा ताला जी ज़ात बाबरकात, हे खजूं, हे ड्रभ, ही केला, ही कणकूं, हे वऊण, हे सब्जियूं, दुनिया में जेतिरी भी पैदा आबादी कई आहे, सरसब्जी आहे, मूंखे अल्लाह एतिरो इल्म अता फरमायो आहे जो हिकिड़े सेकंड में रूह ज़मीन जे आबादियुनि जा पन ॻणे वेंदो आहियां। बोदली महसर वारनि जे ॻोठ खे लख रुपयो ॾिजे, बाबा लख रुपयो वठो, ही जेके तव्हांजे घर में साम्हूं केला बीठा आहिनि, 2 ॾींहंनि में जा पन ॻणे जो, ॻणे सघंदो आहे? बा थोड़े लख मिले त कोन ॻणींदव न सही, केरु थो ॻणे पूरा पवे? मलाक सगोरो थो चए रूह ज़मीन ते जेके बि सब्जियूं आहिनि, वण, दरख़्त, फल, फ्रूट, फोखूं, फसल, हर हिकु शइ में जेतिरा बि पन आहिनि, ओ नंढे गाह खां वठी करे वॾे वण ताईं, अल्लाह मूंखे इल्म ॾिनो आहे जो अचां पंहिंजीअ ते त हिकिड़े सेकंड में ॻणे वञा। नबी करीम जी ज़ात बाबरकात फरमाइनि था सुभान अल्लाह।
मलाक सगुर अर्ज़ करे या रसूल अल्लाह जे इजाजत हुजे त अञा भी अर्ज़ कया। पाण फरमाइनि था चओ या हबीब अल्लाह, समुंड जे किनारे जी कंहिंखे ख़बर कान्हे, पर अल्लाह मूंखे एतिरो इल्म अता कयो आहे जो इन समुंड जे किनारे जो पतो कोन्हे, पर मां जेकॾहिं पंहिंजीअ ते अचां अल्लाह मूंखे इल्म ॾिनो आहे त उन इल्म मुताबिक़ समुंड जा कतरा ॻणे वञा त कुल पाणी केतिरा कतरा आहे। मलाक सगुरे इहे ॻाल्हियूं करे खणी बस कई। जंहिं महिल चुप कयई त नबी करीम फरमाइनि था हलो अॻिते बि ॿुधाए। बस छो थो करे, अञा हलो अॻिते। जेके भला छा ॿुधायां? पाण फरमाइनि था उहा ॻाल्हि ॿुधा जेका तुंहिंजे दिलि में आहे। चए थो किबला मूंखे दिलि में हीअ ॻाल्हि आहे त जॾहिं तव्हांजे मथां को उम्मती दुरूद पढ़ंदो आहे उन ते अल्लाह एतिरी त रहमत नाज़िल करींदो आहे जो मां क़यामत ताईं कोन ॻणे सघंदो आहियां। अल्लाहु अकबर, या रसूल अल्लाह, हक़ चार या गौस। ऐं ख़ुदा जा हबीब, मूंखे पाणीअ जा कतरा ॻणणु आसान, मूंखे ज़मीन जे दरख़्त ते मथां ज़मीन जे काइनात जे वारीअ जा दाणा ॻणणु आसान, मूंखे समुंड जा फुड़ा ॻणणु आसान, मूंखे हर शइ ॻणणु आसान आहे। पर ऐं रहमत वारा नबी, तुंहिंजे मथां जॾहिं उम्मती गुनहगार चप चोरे दुरूदो सलाम पढ़ंदो आहे अल्लाह एतिरो राज़ी थी हुन ते रहमत नाज़िल कंदो आहे जो मां क़यामत ताईं ॻणींदो रहां त ॻणे न सघंदो आहियां। मूंखे ॿुधा इन रहमत जो मुक़ाबिलो को करे सघंदो? ॾाढे त ॻाल्हि आहे। मोहबत वारा सच ॿुधाइजा। मुसीबत त आहे न सही, मर्ज़ त इहो आहे न अबा, निभा बि हिनखे चइबो आहे न जो अहिड़ी रहमत अल्लाह नाज़िल करे जंहिंखे मलाक क़यामत ताईं ॻणे न सघे। अल्लाह ताला जे ज़ात बाबरकात जे हबीब ते दुरूद पढ़ त माण्हू झलनि पिया। बांग खां अॻे छो था पढ़ो, बांग खां पोइ छो था पढ़ो, बिलाल का न पढ़ी तव्हां छो था पढ़ो, अवां बांग वधाए छॾी आहे। अल्लाह अकबर खां बांग थींदी आहे, ला इलाहा ते ख़तम थींदी आहे, तव्हां वरी नई बांग खणी शुरू कई आहे। छो था पढ़ो, छो था पढ़ो? अवां आहे या न आहे? तव्हांखे झलनि था या न, मनो कनि था या न? पहिरों सुवाल त तव्हां बिलाल वक़्तु हुयो पुछो न। जेके चवनि था त बिलाल कान पढ़ी सलात, मां हिनखे चवां थो अचो मूंखे ॿुधायो त तव्हां बिलाल वक़्तु हुयो? जे भला न हुयो त कंहिं हदीस में ॾेखारियो त बिलाल कोन पढ़ंदो हो। जे तव्हांखे इल्मु कोन्हे त असां वटि अचो, असां तव्हांखे ॾेखारियूं बिलाल सलात पढ़ी पोइ बांग ॾींदो। जे जाहिलतो खे ख़बर न आहे त तूं आलमनि सां ॻाल्हि न कर, किताब जो मुतालबो कर, वधि में वधि त किताब ॾेखारियो। पर मुंहिंजा दोस्त ॻाल्हाइण वारो बि इल्म वारो ॻाल्हाए, जाहिल खे कहिड़ी ख़बर? इहे बसि लईअ मां लठ भॼी सभु को पंहिंजे घर बीठो आहे। कुरान में कान्हे, कुरान में न आहे। अल्लाह ताला फरमाए थो त मां रब करीम निमाज़ जो टाइम मुक़ररु कयो आहे। ॿे पहरी ते पढ़बी, टे पहरी ते पढ़बी, सांझी सांझीअ ते पढ़बी, सोमाणी सोमाणीअ ते पढ़बी, फजर फजर ते पढ़बी, हज 9 ज़िलहज जे कबो, ज़कात 12 महीने ॾिबी, रमज़ान जा रोज़ा रमज़ान में रखबा। ख़ुदा ताला फरमाए थो हर इबादत जो टाइम मुक़ररु आहे, पर मुहम्मद अरबी जे दुरूद जो मां रब टाइम ई कोन रखियो आहे। इन्नल्लाह व मलाइकतहू युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। खुदा ताला जी ज़ात बाबरकात फरमाईंदो आहे मां ज़कात कोन ॾींदो आहियां, मां निमाज़ कोन पढ़ंदो आहियां, मां हज कोन कंदो आहियां, मां इबादत खां पाक आहियां, का बि इबादत मां रब कोन कंदो आहियां। पर ओ मुंहिंजे महबूब जा उम्मतियो, मां रब करीम जी ज़ात हिकिड़े कम में तव्हां सां भाईवार आहियां। मलाइकनि सां गॾिजी मुहम्मद अरबीअ ते दुरूद पढ़ंदो आहियां। अवां खे बि चवां थो अवां बि मुंहिंजे हबीब ते सलात बि पढ़ो, सलाम बि पढ़ो। रुकी सलात न, सलात बि पढ़ो,
सलाम भी पढ़ो हबीब करीम जी ज़ात बाबरकात जे मथा। सल्लू अमर जो सीगो आहे, अल अमर यदुल्लु अल दवाम, अमर दलालत कंदो आहे दवाम ते। उन खां बाद में आहे सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा, बस्तर बीठी आहे। जंहिं जाइ ते बस्तर हूंदी आहे उन जाइ ते क़ैद कोन हूंदो आहे। ख़ुदावंद कुद्दूस जी ज़ात बाबरकात हबीब करीम जे दुरूद जो टाइम ई कोन रखियो आहे। ख़ुदा तो वणे फरमाए त आज़ान खां अॻे पढ़ तुंहिंजी मर्ज़ी, आज़ान खां पोइ पढ़ तुंहिंजी मर्ज़ी, सुम्हण खां अॻे पढ़ तुंहिंजी मर्ज़ी, सुम्हण खां पोइ पढ़ तुंहिंजी मर्ज़ी। ख़ुदा चवे मां टाइम ई कोन रखियो आहे, मुल्लो झले थो। अबा दीन कानून ख़ुदा जो या मुल्ले जो? ॾाढे ॻाल्हायो, वर्दी छो था ॾियो पिया? दीन कंहिंजो आहे? कानून कंहिंजो आहे? निज़ाम कंहिंजो आहे? पोइ जॾहिं ख़ुदा जो निज़ाम आहे त तूं केरु थींदो आहे मुल्ला झलण वारा? जे झली थो त मां तोखे चैलेंज थो कयां, क़ुरान में ख़ुदा ज़िना खां झलियो आहे, क़ुरान में ख़ुदा व्याज खां झलियो आहे, क़ुरान में ख़ुदा कूड़ खां झलियो आहे, क़ुरान में ख़ुदा क़त्ल करण खां झलियो आहे, क़ुरान में ख़ुदा ठगीअ खां झलियो आहे। तूं क़ुरान जी हिकिड़ी आयत ॾेखार जंहिंमें ख़ुदा दुरूद खां झलियो हुजे। ख़ुदा नथो झले, तूं छो थो झले? ख़ुदा जे ज़ात बाबरकात खे वधीक ख़बर आहे हिननि निभ्या खे? अब ॻाल्हायो वर्दी ॾियो, ख़ुदा खे वधीक ख़बर आहे न सही। पोइ ही छो थो झले? झले त ख़ुदा झले न। या नऊज़ बिल्लाह, नऊज़ बिल्लाह, अलाह खां वेसर थी वई हो कम रहिजी वियुसि। नऊज़ बिल्लाह मिन ज़ालिक, महाज़ अल्लाह, अस्तग़फिरुल्लाह। अल्लाह से को वेसर त कान थींदी आहे न। अलाह खे भला इहा ख़बर हुई त अहिड़ो वक़्तु ईंदो ऐं माण्हू दुरूद पढ़ंदा? या ख़बर हुअसि? आज़ान खां अॻु में सलात पढ़ंदा, ख़ुदा खे पतो हुयो या न? 83 पारा लाथई पे हिकिड़ी टुकड़ी हेतिरी बि लाहे छॾे हा त सलात न पढ़जो। मुल्हनि खे का हथी थी पवे हा। मुंहिंजा प्यारा भाउ, मुंहिंजा मिठड़ा, मूंखे हैरत आहे। दुनिया में सैनिमा हले पई, दुनिया में व्याज हले पियो, दुनिया में ज़िना हले पई, दुनिया में ख्वारी जा कम हलनि पिया, दुनिया में ॿिया बुछड़ा कम हलनि पिया। हराम जे कंहिं मुल्ले जी ज़बान सड़े, कंहिं सैनिमा खां झले, कंहिं बुराईअ खां झले। मनव आहे त यारहीं खां, मनव आहे त उर्स खां, मनव आहे त जनाज़े खां पोइ दुआ न घुरो, मैयत खे कदम न ॾियारियो, क़ुरान न बशकायो, यारहीं न कयो, उर्स न कयो, बाग खां अॻे पोइ सलात न पढ़ो। फिरी गिरी नेकीअ जे कमनि खां मनो जेके सदन खां वठी करे मुस्लमान कंदा था अचनि पिया। पोढ़नि खे वठो, पोढ़नि खे, पुराणनि खे छॾियो। 2-3 ॻोठनि जा हर हिकु ॻोठ में 4-4 पोढ़ा गॾु कयो। को 80 साल जो, को 70 साल जो, को 90 साल जो। उन सभिनी खे क़ुरान मथे ते ॾियो। मस्जिद में वठी वञो त हे क़ुरान अथव मथे ते। सची ॻाल्हि ॿुधाइजो त अॼु खां 50 साल अॻु में कंहिं जनाज़े खां पोइ दुआ घुरण खां मनो कई, कंहिं उर्स खां मनो कई, कंहिं यारीअ खां मनो कई, कंहिं क़ुरान बशकाइण खां मनो कई हुई। अॻे त माण्हू बीमार थींदो हो, डॉक्टरनि ॾे वेंदा ई कोन हुआसीं, फंडर कुही सलात पढ़ाईंदा हुआसीं, लखु निकिरंदो ई कोन हो त मरीज़ चङो भलो थी वेंदो। अल्लाह अकबर। हक चार यार। अब इहे कम अॻे झलींदा। विद्यात 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 खणी खई थी। विद्यार्थी त पाण, विद्यार्थी त चइबो ई उनखे आहे जेको नओं कमु शुरू करे। अड़े असां वटि उहो दीन आहे जेको मुहम्मद अरबी खां वठी सहाबनि ताईं आयो, सहाबनि खां ताबैन वटि आयो, ताबैन खां तबो ताबैन वटि आयो, तबो ताबैन खां वलियन वटि आयो, वलियन गौसल कुतुबनि खां उलमा वटि आयो, उलमा खां असां वटि पहुतो आहे। इहो सदिन खां पुराणो दीन हलंदो पियो अचे। विद्यार्थी त ख़ुदि वहाबियन जे नओं मज़हब शुरू कयो आहे। चवंदा आहिनि हलड़ी पुछकारी, मेह सॼी कारी हुजे, ॻऊअ खे पई चए पुछकारी। विद्यात जी बुनियाद ई पाण आहिनि ई वॾा विद्यार्थी पाण। वरी चवनि था अहले सुन्नत जमात खे अल्हम्दुलिल्लाह असीं सुन्नी आहियूं, विद्यात ते लानत कंदा आहियूं। विद्यार्थी पाण हम जेके महबूब जे उरूस खां झलनि था, अॻे कंहिं कान झलियो। महबूब करीम अलैहिस्सलाम जे ज़ात
तबक़ात इब्न साद किताब आहे, तमाम पुराणो आहे, 3 सदी जो बुजुर्ग आहे, जंहिं लिखियो आहे। 9 जिल्द किताब आहे, असांजे लाइब्रेरी में मौजूद आहे। उन में रिवायत अचे थी हबीबन करीमन सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम जो प्यारो गुलाम हजरत बिलाल, सभई चो रदी अल्लाह तआला अन्हु, जोर सां चो रदी अल्लाह तआला अन्हु। महबूब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो सहाबी आहे, हबीबन करीमन जी ज़ात बाबरकात जो प्यारो आहे, प्यारो बि अहिड़ो जो सॼो जहान मुस्तफ़ा जो ख़रीदार, मुस्तफ़ा चवे त बिलाल जो मां ख़रीदार। हज़रत बिलाल उमैया बिन खल्फ काफर जो गुलाम हो। उमैयो हिन ते सख़्ती कंदो हो। बिलाल मुसलमान थी चुको हो। हज़रत नबी करीम अलैहिस्सलाम जे आशिक़ खे बिलाल ततल ज़मीन ते सुम्हारे पत्थर रखंदो हो। बिलाल जी ॼिभ निकिरी ईंदी हुई। अबू बकर सिद्दीक़ अची लंघियो, बिलाल जो हाल ॾिठई, रोई रसूलुल्लाह खे दाहन ॾेई कि बिलाल सां ज़ुल्म थी रहियो आहे। पाण फरमायूं था ऐं सिद्दीक़ बिलाल खे ख़रीद कर, जेतिरे में मिले अधु तुंहिंजो अधु मां मुहम्मद जो। हज़रत सिद्दीक़ अकबर वञी उमैया सां ॻाल्हायो, उमैया बिलाल विकिणंदे? हुन चयो त भॼायांसि, अहिड़ो मुल्ह ॿुधायांसि जो भॼे ऐं बिलाल आज़ाद न थिए। हज़रत सिद्दीक़ अकबर खे चई त हाओ विकिणंदुसि, पर शर्त सां। चई कहिड़ो? हज़रत अबू बकर वटि हिकिड़ो गुलाम हो, मजूसी हो, नौकर हो, एॾो वॾो माहिर हो जो मुठ मिटीअ जी खणी वञे लख कमाए अचे। वॾो क़ाबिल हो, वापारी, तिजारत जहिड़ो पूरे अरब में हिन जहिड़ो माहिर माण्हू कोन हो। वॾो ताजिर हो, सुहिणो बि ॾाढो हो, अकुलमंद बि ॾाढो हो, बहादुर बि ॾाढो हो, वफ़ादार बि ॾाढो हो, पर हुयो मजूसी। उमैये दिल में सोचो त अबू बकर कंहिं बि क़ीमत में इहो गुलाम ॾींदो ई कोन। तंहिंजे करे मां चवांसि त जेकॾहिं तोखे बिलाल खपे त बिलाल काहे, इहो गुलाम मांखे ॾे, सरो बदर सौदो। हज़रत बिलाल हबशी आहे, ज़बान बाती आहे, सूरत कारणी आहे। मुंहिंजा प्यारा दोस्त जी ज़ाहिरी को हुनर कोन्हे, पर हुन जो सीनो मुस्तफ़ा जे इश्क सां भरियल आहे। उमैये जमल शर्त रखियो त अबू बकर सिद्दीक़ बिला पसो पेश, बिना कंहिं सोचण जे फौरन चयो मूंखे सौदो क़बूल आहे, पर जे अञा उत्तर घुरे त उत्तर भी ॾियाए। उमैये दिल में सोचो मता अबू बकर फिरी वञे। ताड़ी ॾींदा हुआ, ताड़ी हथ वापारी ॾींदा हिक ॿिए सां। रवा जा बाबा ताड़ी लॻी, ॻाल्हि छोटी, भला ॻाल्हि पकी थी वई। हदीस में उन जो ज़िक्र ईंदो आहे। महबूब करीम अलैहिस्सलाम जे ज़ात बाबरकात जे प्यारे गुलाम अबू बकर खे चई त अबू बकर हथ ॾे, बिलाल तोखे आयो, तो वारो गुलाम मूंखे उतर बुतर कोन खपे। जमल ताड़ी लॻी, ॻाल्हि ख़तम थी वई, ॿिन्ही ते कब्ज़ो थियो, त मन उमैयो थो चवे, काफ़र थो चवे। ऐं अबू बकर ॾाढो होशियार हुए, ॾाढो समझदार हुए, ॾाढो सियाणो हुए, ॾाढो तूं अकुलमंद हुए। अफ़सोस आहे पर जॾहिं लाकू मुस्लमान थियो आहे तुंहिंजो अकुल हलियो वियो आहे। सिद्दीक़ चयो त कीअं? चए अबा बकर सिद्दीक़ तो अहिड़ो गुलाम ॾिनो आहे जंहिंजी मके जे मंडीअ में मुल हुई कोन्हे को। एॾो क़ाबिल गुलाम ॾिनो थी, मूंखां बिलाल वरिती, छा मिली? सादड़ो वरिती, भलो माण्हू मूंखे ॾेई छॾियो थी। तो क़ीमती शइ खे सुञातो कोन, तंहिंजे करे चवां थो तुंहिंजो अॻु में अकुल सुठो हो, मुस्लमान थिए खां पोइ तुंहिंजो अकुल ख़तम थी वियो आहे। हज़रत अबू बकर खिली थो जे, चवे थो बेवकूफ़ तोखे ख़बर कान्हे का, अकुल तुंहिंजो वियो आहे, मां कमायो आहे। जेको बानो तोखां मूं वरितो आहे सो जन्नती आहे, ऐं तोखे जेको मूं ॾिनो आहे सो जहन्नमी आहे। खटियो त मां आहे जो जहन्नमी ॾेई तोखां जन्नती ख़रीद कयो अथमि, ऐं तोखे इहा ख़बर कान्हे का तोखे नबी जो दुश्मन ॾिनो अथमि, तोखां नबीअ जो आशिक़ वरितो अथमि, ऐं उहो वरितो अथमि बिलाल जो जेसीं ताईं ज़मीन ते बांधण ॾींदो त ॾींहुं न थींदो। तोखे हिन जो क़दुरु ई कोन्हे को, बिलाल बिलाल आहे।
फारूक आजम रदी अल्लाह ताला अन्हु वो मुझे हबीब जो परवानो आ जंहिंजे लाइ नबी फरमाईंदो हो लौकान आबादी नबीयन लकान उमर, अगर मूंखां पोइ को नबी अचणो हुजे हा उमर नबी थे हा, पर अल्लाह ताला आखिरी नबी मूंखे बणायो आ। हुजूर करीम जे ज़ात बाबरकाह जो प्यारो गुलाम फारूक आज़म जॾहिं बिलाल सां ॻाल्हाईंदो हो चवंदो हो या सैयदी बिलाल, ओ मुंहिंजा साईं मथे जा मोड़ बिलाल। उमर फारूक जहिड़ो शख्स बिलाल सां ॻाल्हाईंदो हो त ईअं चवंदो हो या सैयदी बिलाल, ओ मुंहिंजे सिर जा साईं बिलाल, छो त क़द्र हो सभु कंहिंखे त बिलाल जे सीने में मुस्तफ़ा जो केतिरो इश्क आहे। महबूब जी ज़ात बाबरकात मेराज तां मोटिया, जागो था बा, हे ॻाल्हि यादि कजो, कम जी ॻाल्हि अथव। मेराज तां मोटिया, बिलाल खे घुरायूं, बिलाल लब्बैक या हबीब ज़ुल जलाल, अल्लाह ताला मूंखे मेराज करायो, जन्नत घुमियुसि, खुदा जे अर्श जो दीदार कयुमि, रब करीम जी ज़ात बाबरकात पंहिंजो आयतूं ॾेखारियूं, लिनुरियहू मिन आयातिना, पंहिंजे आयतुनि सां खुदा ताला मूंखे मुशर्रफ फरमायो, सभु कुझु ॾिसी आयुसि, पर बिलाल हिकिड़ी नई ॻाल्हि ॿुधायां कि भला कयो। पाण फरमाइनि था मां मोहम्मद करीम जन्नत जे सैर ते वयुसि, जन्नत में मूंखे जिब्रील वठी वियो, मां जन्नत घुमां पियो, मुंहिंजे वञण खां अॻु में ई प्यारा बिलाल तुंहिंजे जुतीअ जा खड़का जन्नत में मां पाण ॿुधा, तुंहिंजे घुमण जा खिसकाट आवाज़, जीअं माण्हू हलंदो आहे त पेरनि सां ख़बर पवंदी आहे न साईं। बिलाल जन्नत में अॻे ई ॾे ख़बर कहिड़ो ख़ासि अमल लिकी कंदो आहे, मखसूस अमल तुंहिंजो कहिड़ो आहे जो अल्लाह ताला तोखे इन मक़ाम ते पहुचायो आहे। बिलाल तो अर्ज़ करे या रसूल अल्लाह, तव्हांखे मुंहिंजे अमलनि जी ख़बर आहे, हिकिड़ो अमल मां बि कंदो आहियां, ॾाढो मूंखे वणंदो आहे, ॾे ख़बर कहिड़ो अमल कंदो आहे। ऐं अल्लाह जा हबीब, भांग बिना वुज़ू कोन ॾींदो आहियां, वुज़ू करे उन खां पोइ 2 रकातूं तहियतुल वुज़ू पढ़ंदो आहियां, तहियतुल वुज़ू पढ़े दुआ घुरंदो आहियां, दुआ घुरण खां बाद में तो हबीब ते दुरूद पढ़ी पोइ भांग ॾींदो आहियां। अल्लाह अकबर, या रसूल अल्लाह, या गौसे आजम दस्तगी जी पागा। पाण फरमायो ऐं बिलाल तू बराबर सच थो चवीं, बिना वुज़ू तू भांग कोन थो ॾीं, वुज़ू करे उन खां पोइ तहियतुल वुज़ू पढ़ंदो आहे, पोइ दुआ घुरंदो आहे, दुआ घुरण खां बाद में दुरूद पढ़ंदो आहे, दुरूद पढ़ी वरी भांग ॾींदो आहे। पाण फरमाइनि था इहो ई अमल आहे जंहिं तोखे जन्नत में अॻे ई पहुचाए छॾियो आहे। बिलाल कोन पढ़ंदो, बिलाल कोन पढ़ंदो, बिलाल कोन पढ़ंदो, बस तो चयो त आसमान किरी पियो थी पियो, या त तोखे कहिड़ी ख़बर, तो हदीस पढ़ी आहे, तोखे ख़बर आहे त कुल हदीस जा किताब केतिरा आहिनि, अचु मुंहिंजे रूबरू मां तोखां पुछां तो हदीस जा क़िस्म त मूंखे ॿुधाए, हदीस क़िस्म घणा थींदी आहे, हदीस जा शर्त कहिड़ा आहिनि, रिवायत में ऐं दिरायत में कहिड़ो फ़र्क़ु आहे, मुस्नद में ऐं सही में कहिड़ो फ़र्क़ु आहे, हाकिम में ऐं इस्तदराक में कहिड़ो फ़र्क़ु आहे, तोखे त हदीस जी ख़बर कान्हे का। कुएं वारी हरीड़ लधी आहे, मुड़ुस खणी जहान में शोर विधो आहे, वॾो मुवहिद अची पैदा थियो आहे, तोखे का ख़बर कान्हे का। महबूब करीम अलैहिस्सलाम जे हदीसुनि जे लाइ इमाम बुखारी जहिड़ो बुज़ुर्ग थो फरमाए त मूंखे 10 लख मुस्तफ़ा जूं हदीसूं यादि हूं। घणियूं हदीसूं अबा, ॾाढे गला घणियूं हदीसूं, 10 लख इमाम बुखारी थो चवे, पर बुखारी जेका खुद किताब आहे उन में हदीसूं मुर्गियूं 6000, तक़रीबन 6500। मुंहिंजा प्यारा दोस्त 6000 6500 बुखारी में हदीसूं, ऐं लिखण वारो मुसनफ़ थो चए त मूंखे 10 लख हदीसूं यादि हूं। साईं ॿियूं काॾे कई
ये बाकी बियूं काॾे 10 लखनि मज़ा 9 लख ऐं मुंहिंजा प्यारा ख़ुदा जा बुज़ुर्ग 99,000 ऐं 400 उहे हदीसूं काॾे वयूं। इमाम बुखारी रहमतुल्लाह अलैह फरमाए थो उन 10 लख हदीसुनि खे गॾु कया हा, पर उहो दौर हो जो पनो कोन मिलंदो हो, उहो दौर हो जो मस कान ही, उहो दौर हो जो लिखण जे लाइ का शइ कान ही, ग़रीबी हाल हो। इन एतिरनि हदीसुनि लिखण जे लाइ बि मूं ग़रीबी हाल में वॾा जतन करे इहो किताब गॾु कयो आहे। अगर उन ज़माने में सुकर सड़ाई हुजे हा, पन्ना गॾु कया हा, इमाम बुखारी तो फरमाए त 10 लख हदीसूं तव्हांखे ॾेई वञा हा। पर रुगो इमाम बुखारी थोरो आहे, इमाम मुस्लिम आहे, इमाम अबू दाऊद आहे, इमाम तिरमिज़ी आहे, इमाम इब्न माजा आहे। इन खां अलावा ॿिया बुज़ुर्ग हदीस पाक जा आहिनि। हज़रत इमाम जलालुद्दीन सुयूती रहमतुल्लाह अलैह जमुल जवामे जे नाले सां 22 जिल्दनि जे हिसाब में नबी करीम जे हदीसुनि जो किताब लिखियो आहे। 22 जिल्द हिकिड़ो किताब जंहिंमें नबी करीम जो हदीसूं आहिनि। हिन जे लेखे बस मूं 4 किताब पढ़िया, हाणे वॾो आलिम थिया। बिलाल कोन पढ़ियो, बस तोखे वॾी ख़बर आहे, तूं वॾो आलिम पैदा थियो आहे। छो छितो थियो आहे? छो नबी करीम अलैहिस्सलाम जी दुश्मनी खणी सीने में रखी थी। अरे कलमो भरे थो ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। कलमो न लॼा, नबी करीम जो उम्मती आहे। हबीबन करीमन जे ज़ात बाबरकात जे मथां ईमान आणण खां पोइ इहे न कर। सरासरी बुलंद आवाज़ साइड ते शोर थो थिए, साइड ते कयो साम्हूं। अबा सलात पढ़ो बुलंद आवाज़। मां तव्हांखे जल्दी थो छॾियां तकड़ में न सही। छो? किस्मत जो मेलो, सलात ई कोन था पढ़ो, बस किस्मत जो मेलो। हाणे हिकिड़ो मिसाल तव्हांखे ॾियां, पोइ मां पंहिंजे मौज़ूअ ते अचां थो। अबा गवर्नमेंट, कंपनियूं, तजारती अदारा वग़ैरह वग़ैरह पंहिंजे मामले, पंहिंजे कारोबार खे हलाइण वधाइण लाइ करोड़ रुपया एडवर्टाइज़मेंट ते ख़र्च कंदा आहिनि। हिकिड़ो रुगो साबुण आहे न, साबुण रोज़ टीवी में उनजो इश्तिहार थो अचे। मायूं पाउडर हणनि, इन जो रोज़ इश्तिहार अचे। कंहिं कंपनी मां कपिड़ो निकिरे, रोज़ानो टीवी ते हुनजो इश्तिहार अचे। घर में टीवी आहे, बांधाण मचो पियो आहे, शल न को टीवी ते इश्तिहार आयो। हिकिड़े ॾींहुं इश्तिहार आहे, मुड़ुस जे मथां लठ पई वेंदी, वारो करे कपिड़ो वठी आहे न बा या न? भला खिलो था दिलि सां त गांधी लॻे वॻाल्हि। हा लॻे थी मिड़े सभु कंहिंखे। हर कंपनी आहे, दवा जी हुजे, भाण जी हुजे, कहिड़ी बि कंपनी हुजे, लखों करोड़ों रुपया एडवर्टाइज़मेंट ते ख़र्च कंदी आहे। छो? चरिया आहिनि, पैसा प्यारा कोन अथनि अबा? न, चरिया बि न आहिनि, पैसा बि प्यारा अथनि। पर इहो इन जे करे कंदा त लख ख़र्च कंदा एडवर्टाइज़मेंट ते। उन लख जे एवज़ में हिननि जी मशहूरी थींदी। नतीजो निकिरंदो जो करोड़ हा माण्हू ख़रीद कंदा, अरबे रुपया कमाईंदा। हा या न? कणक जी बोरी में, कणक जे एकड़ में यूरिया न विझंदे त कणक कान थींदी। केले खे गुॾ न ॾींदे भाण न विझंदे केलो भलो कोन थींदो। मुंहिंजा दोस्त अज़ीज़, हर फसल खे वधाइण लाइ कुझु न कुझु करणो पवंदो आहे। अल्लाह जे महबूब जे दीन खे अल्लाह तबारक व तआला जे ज़ात बाबरकात दुनिया ते रवानो कयो। ख़ुदा जे हबीब फ़ज़ाइल ॿुधाया। नफ़िल में ही सवाब आहे, फलानी नमाज में ही सवाब आहे, रोज़े में ही सवाब आहे, कुर्बानी में ही सवाब आहे, हज में ही सवाब आहे। इन जे करे त मुस्लमान मन सवाब जे नियत करे, सवाब जे लालच में अमल कनि त दीनदार बि थी पवंदा, सवाब बि मिलंदो, मुस्तफ़ा जो दीन बि वधी पवंदो। अब आहे या न आहे? हाणे हिकिड़ो थधे दिमाग़ सां सोचजो। मिसाल थो मां तव्हांखे ॾियां। हिकिड़ो आहे ईसाई, हिकिड़ो आहे यहूदी, हिकिड़ो आहे वाणियो, हिकिड़ो आहे मुस्लमान देवबंदी सॾाइण वारो। ये चारई हिकिड़े कम्युनिस्ट मुल्क में विया, सोशलिस्ट मुल्क में विया, अहिड़े मुल्क में विया जंहिं मुल्क में मज़हब आहे ई कोन।
लादीन माण्हू चौथा मज़हब ही कोन्हे। हाणे चारई ॼणा चढ़िया, यहूदी भी जहाज में चढ़ियो, नसारो भी जहाज में चढ़ियो, उन साॻे जहाज भी चढ़ियो, ऐं उन साॻे जहाज में देवबंदी मुला बि चढ़ियो। बाबा हलो पंहिंजे पंहिंजे मज़हब जी हली तबलीग कयूं। ये माण्हू बेदीन आहिनि, इनखे को मज़हब कोन्हे, पंहिंजो पंहिंजो मज़हब उनखे पेश कयूं, असांजे मज़हब ते मना अचनि। मिसाल थो ॾियां, मिसाल उन मुल्क जे माण्हू खे वञी यहूदी चयो बाबा मां तव्हांखे चवां थो ईसा हज़रत मूसा नबीअ जो दीन क़बूल कयो। वो चवंदा बाबा मूसा जे दीन में फ़ाइदो, मूसा अलैहिस्सलाम जलाली नबी हो, अल्लाह ताला हुन ते तौरात नाज़िल फरमायो, कल्लमल्लाहु मूसा तकलीमा, अल्लाह ताला जी ज़ात मूसा अलैहिस्सलाम सां कलाम फरमाईंदो हो। एॾो त ख़ुदा जो प्यारो जलाली नबी आहे जो मूसा अलैहिस्सलाम जे आॾो को बि ॻाल्हाए कोन सघंदो हो। जेकॾहिं मूसा अलैहिस्सलाम खे जोश अची वेंदो त मथे वारी टोपी जली वेंदी हुई, जिस्म जे मथां जेके वार हूंदा हुआ से कपिड़े खां ॿाहिरि निकिरी ईंदा हुआ। अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात प्यारे मूसा सां वॾी इज़त ऐं वक़ार सां पेश ईंदो हो। तंहिंजे करे मां तव्हांखे दावत थो ॾियां त मूसा जो दीन क़बूल कयो। कम्यूनिस्ट थो चवे तकड़ न कर बाबा, तव्हांजे नबी जी बि ॻाल्हि ॿुधी से, हे ईसाई खां बि त पुछऊं, ईसाई ॾे ख़बर बाबा मूसा जो दीन क़बूल न कजो, ईसा जो क़बूल कजो। छो? ॿुधो, ईसा उहो नबी आहे जो हुनखे ख़ुदा ताला पाक औरत जे पेट मां बिना मुड़स जे पैदा फरमायो। उहो ख़ुदा जो प्यारो नबी आहे जो अम्मा जे झोलीअ में आहे। कौम पेर खयूं थी अचे, चवे थी ओ प्यारी मरियम कहिड़ो ज़ुल्म कयो थी, कुआरी थी करे हे ॿार काथों आंदी। अल्लाह ताला जे दरगाह में बीबी मरियम दुआ थी घुरे, मोड़ा कौम खे छा चवां? रब थो चए तूं न ॻाल्हाए, पंहिंजे झोलीअ ॾे इशारो करे चओ त मूंसां न ॻाल्हायो, हिन मुंहिंजे बच्चे सां ॻाल्हायो। ओ बीबी मरियम बस करणु तुंहिंजो कमु आहे, ईसा खे ॻाल्हाइणु मां अल्लाह जो कमु आहे। कौम आई ऐं मरियम हे कहिड़ो ज़ुल्म कयो थी, हे ॿार किथों आंदो थी? अशारत फ़अशारत इलैहि, कौम खे बीबी साहबा वर्दी कान थी ॾे, इशारो थी करे त हिन मुंहिंजे बच्चे सां ॻाल्हायो। कालू कैफ़ नुकल्लिमु मन कान फिल महद सबिया, कौम खे चए थी हज़रत बीबी मरियम रज़ी अल्लाह ताला अन्हा खे कौम थी चवे असां तुंहिंजे ॿार सां कीअं ॻाल्हायूं जंहिंखे ॼाए कलाक बि कोन गुज़रियो आहे। अबा क़ुरान वेड़ थी वेह बेली वेह, छा आहे तोखे? नथी हले त लाहे सेठ आहीं केरु? ये पाण इहा मुसीबत लाई वेठो नथा, सुनी त असां कोन, तूं सुनी अकेलो। तरीक़ो हूंदो आहे, को नमूनो हूंदो आहे। सलात बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि वसल्लम। दोस्तो अज़ीज़ो नाराज़ न थियो, तव्हां सोचो सही, हाणे तव्हां मुंहिंजे आॾो बीठा हो, मां कंहिंसां ॻाल्हायां? आख़िर मां बि त इंसान आहियां न। तव्हांजो तवजो हूंदो त मां ॻाल्हाईंदुसि, तव्हांजो हूंदो तवजो टेपिंडे, मां कंहिंसां ॻाल्हायां? पंहिंजूं टेपूं सही करे सुठा सेल विझी ईंदा कयो, फिथल टेपियूं फिथल सेल, पोइ अची मोलियो मथो खाओ। सलात बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यिदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व सहाबिहि व बारिक व सल्लिम अलैहि। दोस्तो अज़ीज़ो, कौम चयो कैफ़ नुकल्लिमु मन कान फिल महद सबिया, मरियम हिकु गुनाह कयो थी, कुआरी थी करे बच्चो ॼणियो थी, ॿियो वरी थी चवे त ॿार सां ॻाल्हायूं। कीअं ॻाल्हायूं? कलाक खनि थियो अॼाओ आहे। बसि कौम रुगो एतिरो चयो त कीअं ॻाल्हायूं? अल्लाह जे नबी अम्मा जे झोलीअ में ॻाल्हाइणु शुरू कयो। इन्नी अब्दुल्लाह आतानियल किताब वजालनी नबिया, मूंखे अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात नबी बणाए मोकिलियो आहे, साहिब किताब बणाए मोकिलियो आहे। मां अल्लाह पाक जे ज़ात बाबरकात जो इंजील खणी आयो आहियां, ख़ाली खणी कोन आयो आहियां, हाफ़िज़ बणिजी आयो आहियां।
औसानी बिस्सलात वज़्ज़कात मा दुमतु हय्या। मां तव्हांखे ॿुधाए थो छॾियां त जेसीं ताईं मां जहिड़ो हूंदुसि दुनिया में नमाज ऐं ज़कात जी मां उनखे वसियत नसीहत कंदुसि। उन खां अलावा मूंखे अल्लाह इहा बि ताक़त अता फरमाई आहे उबरिउल अकमह वल अबरस व उहयल मौता बिइज़्निल्लाह। मां जे पेटां अंधो ॼमे मूं वटि वठी अचो, हथ घुमायासि चङो भलो थी वञे। कोढ़ जो मरीज़ आहे, डॉक्टर ला इलाज कनि, मां वटि वठी अचो, हथ घुमाया चङो भलो थी पवे। पर अञा ॿी ॻाल्हि आहे, मोल मां वटि खणी अचो, मोल जे मथां हथ घुमाया मोह जहिड़ो थी पवे। क़ुरान आहे, क़ुरान आहे, बादशाह आहे को हाफ़िज़? क़ुरान आहे, अल्लाह जो क़ुरान थो फरमाए। ईसाई थो चवे, ईसाई हाणे केरु थो चवे अबा? ओ कम्यूनिस्टनि खे मूसा जो दीन क़बूल न कजो, असांजे ईसा नबी जो क़बूल कजो, असांजे नबीअ जो इहो कमाल अथव। कम्यूनिस्ट थो चवे ईसाई जी बि ॻाल्हि ॿुधीसीं, यहूदी जी बि ॻाल्हि ॿुधीसीं, अञा ॿ वेठा आहिनि। हिंदू तूं ॿुधाए राम खे मञो, लक्ष्मण खे मञो। काका राम कमालत ॿुधाओ तो ॿुधा बाबा, असांजे राम में ही कमाल हा, हे लक्ष्मण में करामतूं हुयूं, असांजे में हे ॻाल्हियूं मौ फ़ौक़ल फितरत हुयूं, पंहिंजा पंहिंजा ॾेखारींदो हो करतब कमाल। बहरहाल हुन बि ॿुधाए क्या बसि। हाणे तव्हां हिंदू जो बाबा, ईसाई जी बि ॿुधीसीं, यहूदी जी बि ॿुधीसीं ॻाल्हि, हिंदू जी बि ॿुधीसीं, हाणे हे देवबंदी वेठो आहे, हिन जी बि ॿुधो। देवबंदी साहिब तूं ॿुधाए, असांजो नबी भित जे पुठियां जी ख़बर कानसि, असांजो नबी असां जहिड़ो हो, असांजो नबी असां वांगुरु खाईंदो पीअंदो हो, असांजो नबी नऊज़ बिल्लाह मरी मिटी थी वियो। असांजे नबीअ जी वधि में वधि इज़त वॾे भाउ जेतिरी आहे। जेकॾहिं तव्हांखे गॾह जो ख़्यालु अचे, गाबे जो ख़्यालु अचे, ठिकर भितर जो ख़्यालु अचे, निमाज़ पढ़ंदे पढ़ंदे त बि निमाज़ थी वेंदी, पर असांजे नबीअ जो जंहिंजे दिलि में ख़्यालु आयो निमाज़ थींदी कान का। हाणे मां तव्हांखे चवां थो मुस्लमान थियो, ओ बोदली मैसर जा मुसलमानो सच ॿुधायो त उहे मुसलमान थींदा? ज़ोर सां ॿुधाए, ज़ोर सां ॿुधाए। या यहूदी थींदा, या नसारा थींदा, या वरी हाई धाई पियो न त बि हिंदू थींदा, पर मुसलमान कोन थींदा। चवंदा कहिड़ो लाचार पियो आहे, अहिड़े नबीअ जे कढ लॻऊं जंहिंजी वॾे भाउ जेतिरी इज़त आहे। कहिड़ो लाचार पियो आहे, अहिड़े नबीअ ते कलमो भरियूं जेको तव्हां जहिड़ो इंसान आहे। कहिड़ो लाचार पियो आहे, उन नबीअ खे मञूं जेको माज़ अल्लाह चओ था मरी मिटी थी वियो। कहिड़ो लाचार पियो आहे, उन नबीअ खे मञूं जंहिंजे ख़्याल अचण सां निमाज़ भॼी पवे। यादि रखजांइ, मुसलमान कोन थींदा। हाणे मूंखे ॿुधा त इहो दीन वधाइनि था या दीन जा दुश्मन चइबा? ॾाढे ॻाल्हि आहे, ॾाढे ॻाल्हि आहे, ज़ोर सां वर्दी ॾे, ज़ोर सां। इहे दीन जा दुश्मन चइबा न बा, इहो दीन वधाइनि था या दीन जी दुश्मनी था कनि पिया? अड़े जेकॾहिं इन जॻह ते पंजो न सुन्नी हुजे, चओ सुभान अल्लाह। यहूदी भी हुजे, ईसाई भी हुजे, नसारो भी हुजे, हिंदू भी हुजे, देवबंदी भी हुजे, एडवर्टाइजमेंट भली कनि, वरी सुन्नी बि थिए साईं असांजे अली शेर साहब जहिड़ो, सूफी अली शेर जहिड़ो चवे अच त मां तोखे ॿुधायां आमिना जे लाल जो ही शान आहे। वेठो ज़मीन ते आ, इशारो करे त चंड कदमनि में लही अचे। हबीब जे आॾो पत्थर बूझल खणी अचे, मुठ में चाहे ॿुधाए त मां ॿुधायां या पत्थर तोखे पाण ॿुधाए त मुहम्मद केरा। मोह खे मारे वढे सारे कुने में बंदि करे खणी अचे, ओ मुहम्मद ॿुधाए हिन में चाहे। नबी करीम फरमाइनि था मां कोन थो ॿुधायां, इहा मोल शइ ॿुधाईंदी अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्न मुहम्मदर रसूलुल्लाह। हबीब करीम जी ज़ात बाबरकात ॿुधाइनि था पिया। आशिक़ सूफ़ी साहब ॿुधाए थो, हलिया मां तोखे ॿुधायां, झंग में पाणी खपी थो वञे पियो, 1500 सहाबी आहिनि, या रसूल अल्लाह उञ मरूं था, घोड़ा था उञ मरनि, उठ था उञ मरनि, वुज़ू अला पाणी कोन्हे, असां मुसलमान मरूं था पिया। नबी करीम वटि गिलास पाणी जो आहे, हबीब करीम गिलास जेतिरे पाणीअ में हथ विधो आहे, हथ विधी मुहम्मद करीम ॿाहिरि कढियो आहे। उंगलियां है फैज़ पर टूटे है प्यासे झूम कर, नदियां पंजाब रहमत की है जारी, वाह वाह। नदियां पंजाब रहमत की है जारी, वाह वाह।
नदियां पंजाब रहमत की है जारी वाह वाह। हबीब पाक हीअं जो हथ खणी कढिया त पंजनि आंगुरनि में अबुल खां वधीक पाणी पियो वहे। पाण फरमाइनि था उठ काहे अचो, घोड़ा काहे अचो, मशकेज़ूं खणी अचो, खलियूं खणी अचो, मट खणी अचो। ख़ुदा जो कसम आहे 1500 सहाबी वुज़ू भी करे विया, 1500 घोड़ा पाणी भी पिया, 1500 सहाबनि खलियूं भी भरियूं, पर मुस्तफ़ा करीम जे आंगुरनि वारे पाणीअ में कमी कान्हे। छो खुटे आंगुरनि जो मुस्तफ़ा करीम पंहिंजो कनेक्शन हौज़ कौसर सां मिलाए छॾियो। अल्लाहु अकबर या रसूल अल्लाह। हक चार यार हक। ओ मुजादा, ओ मुंहिंजा प्यारा भाउ, हाणे मूंखे सच ॿुधा त इहो पंजो आशिक हूंदो, हाणे कम्यूनिस्ट गैर मुस्लिम कहिड़ो दीन क़बूल कंदा, मुहम्मदी क़बूल कंदा या ईसा जो दीन क़बूल कंदा? ॾाढे ॻाल्हि आहे। ये यहूदीन वारो क़बूल कंदा या रसूलुल्लाह वारो क़बूल कंदा? मूंखे ॿुधाए दीन जा दुश्मन, अरे दीन जे दुश्मनी जे पुठियां था हथ पेर खणी खुरियो खणी लगा हो। महबूब जूं फज़ीलतूं कोन था ॿुधायो, कमालात कोन था ॿुधायो। ख़ुदा जो कसम हबीब हले राज रंगी थो वञे। महबूब जो कदम लगे जय जाते जय सैर सां साजन हलियो से सैर सब सुरहा थिया मां भया मण मुश्क जा ऐं अतुर हारींदो वयो। ख़ुदा जो कसम आहे मुंहिंजे हबीब जा जाते कदम लॻंदा हा, महीननि जा महीना गुज़री वेंदा, हुन घिटीअ मां केॾा ख़ुशबू कान वेंदी। आमिना जो लाल जेकॾहिं के ॿार जे मथे ते हथ लॻाए, नंढड़ो ॿार आहे, शफ़क़त जो हथ घुमाए, उहो ॿार पोड़ो थी वञे, ॿार जे जिस्म मां ख़ुशबू ई न वञे। महबूब करीम जी ज़ात रात जो हिकिड़े प्याले में पेशाब था फरमाइनि, गोॾनि में सूर हो, तकलीफ़ ही, काठ जो प्यालो आहे, पेशाब करे रखी था छॾनि। सुबुह जो ॿार हारणो हो, बानी आहे नबी पाक जी हज़रत बीबी बरका रज़ी अल्लाह ताला अन्हा जो नालो आहे। पाण फरमाइनि था बरका लब्बैक या रसूल अल्लाह, इहो प्याले में पेशाब पियो आहे, ॿार हारे आहे। बरका अॻिते वञी दिलि में सोचो, हारियां छो, काथे हारियां? महबूबन करीमन जा फज़लात पाक आहिनि, जेका शइ रसूल करीम जे जिस्म मां निकिती सा पाक आहे। माई आहे, सहाबियाणी आहे, हबीब जी ग़ुलाम आहे। मुंहिंजा प्यारा दोस्त, किताब हिकिड़ो न 20 किताब लिखियो आहे। उहा माई पेशाब जो प्यालो खणी हबीब पाक वारो पंहिंजे चपन ते चाढ़े पी थी छॾे। नबी करीम फरमाइनि था काॾे कई? कि भला दिल न चयो त छो हारिया, पी छॾियो अथमि। अरे जेकॾहिं पेशाब पलीत हुजे हा ऐं तो जहिड़ो मूं जहिड़ो हुजे हा, हबीब चवंदा उल्टी कर, आङुर हण, कंहिं कर, छो पी तुई, हराम करे छॾी। पर न, नबी पाक फरमाइनि था ओ बरका तोखे ज़िंदगीअ में पेट में सूर कोन पवंदो। पाण फरमाइनि था ओ बरका जेसीं ताईं जेरी हूंदी तुंहिंजे जिस्म मां ख़ुशबू कान वेंदी। ख़ुदा जो कसम आहे बीबी बरका पोड़ी थी वञे पई, जिथां बि लॻंदी ही त हुनखे जो मण मुश्क जा ऐं अतुर खुथूरियूं लॻलियूं हूंदियूं। ख़बर पवंदी त बरका हितां लॻे वया मुंहिंजे हबीब करीम जे फज़लात जी बरकत हुई। चओ सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। हिजरत वारी रात नबी करीम 3 रातियूं रहियो आहे गार में, 3 रातियूं रही नबी करीम जी ज़ात अल्लाह जे हुकुम सां 3 रात खां पोइ हाणे मके रवानो थियो आहे। सिद्दीक मुंहिंजे महबूब सां गॾु आहे। चओ सुभान अल्लाह। ॾाढे सलात पढ़ त मां तोखे ॻाल्हि पूरी करे ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबीना व मौलाना मुहम्मद व आलिहि व